रपड़ी रिपोर्ट नसीर अहमद नारे जो रपड़ी ऐं उन जे घर पासे में रोलू कुतनि जो आज़ार। ॻोठ मोहम्मद लाड़क वासी नींगर शोएब लाड़क खे रोलू कुतनि ॾाढे विधो। PPHI गंबट वारनि वैक्सीन करण खां इनकार। ख़बर मूजिबि रपड़ी ऐं उन जे घर पासे में रोलू कुतनि जो आज़ार घटि न थियो। ॻोठ मोहम्मद लाड़क वासी नींगर 8 साला शोएब वल्द गुल लाड़क घर खां ॿाहिरि वञी रहियो हुयो त खेसि रोलू कुते ॾाढे विधो। संदसि इलाज लाइ PPHI गंबट खणी विया, जिथे PPHI गंबट वारनि वैक्सीन हणण खां इनकार कंदे चयो त पहिरियां रिहाइशी तस्दीक लाइ रपड़ी यूनियन जो सर्टिफिकेट वठी अचो। उन खां पोइ मजबूरन राणीपुर सरकारी अस्पताल मां वैक्सीन कराई। नींगर जे वालिद दाहींदे चयो त कंहिं जी हयाती खे बचाइण खां वधीक रिहाइश सर्टिफिकेट ज़रूरी आहे। हिन PPHI जे अहिड़ी अमल जे सख़्त मज़म्मत कई। चयो त PPHI वारा अहिड़ा सवाल करे वापसि मोटाए छॾनि था, जॾहिं त यूनियन काउंसिल जे सेक्रेटरी खे हर महीने कुता मारण जे लाइ हर महीने फंड मिलनि था, उन ते अमल न